हैदराबाद की सकाफती जिंदगी में आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद ठहण सां नई बहार अची वई। इन जो इज़हार आर्ट्स काउंसिल पारां सिंध म्यूज़ियम हैदराबाद में करायल पहिरें प्रोग्राम में थियो, जंहिंमें सिंध जे ॿिनि हसीन तख़लीकारनि तारिक आलम अबड़े ऐं हसन दर्स खे भेजा ॾिनी वई ऐं हिकु वॾे अरसे खां पोइ कंहिं इल्मी अदबी ऐं सकाफ़ती प्रोग्राम में हैदराबाद जा सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ अदीब फनकार गुलकार अदाकार बाक़ायदे हिकु पैगाम ऐं अज़म सां गॾिजी वेठा। एक बात और अर्ज करता चलूँ कि ये आर्ट्स काउंसिल जिसकी ज़रूरत शुरू से महसूस की जा रही थी, लेकिन वो जो शेर है कि इमाम अहमद रज़ा खान बरेलवी साहब का शेर है कि ए रज़ा हर काम का एक वक्त है, दिल को भी आराम आ ही जाए। तकरीब के खिताब कंदे आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद के सदर डॉक्टर इसहाक समेजे चयो त ही आर्ट्स काउंसिल हैदराबाद ऐं आसपास के फनकारनि ऐं तख़लीकारनि लाइ बिना फ़र्क़ जे गॾियल प्लेटफॉर्म हूंदो, जंहिंमें हर कंहिंजी आजियां कई वेंदी। जेसिताईं इदारो पंहिंजी का ऑफिस या जाइ ठाहे, तेसिताईं असीं इन्हनि सभिनी शख़्सियतुनि सां ॻाल्हाए खेनि लाइफ टाइम मेंबरशिप आछूं था, जिन पंहिंजे शोबनि में हैदराबाद जो नालो रोशन कयो आहे। इन्हनि में आबदा परवीन, मुस्तफ़ा कुरैशी, नूरुल हदा शाह, महताब अकबर राशिदी, महताब महबूब, उस्ताद फतह अली खान, हुमेरा चना, सनम मारी, गुलाम नबी मुगल ऐं ॿियूं अहिड़ियूं शख़्सियतूं शामिल आहिनि। ही फोरम हैदराबाद जी सकाफ़ती ज़िंदगी में नओं रूप पोखण जी कोशिश कंदो। डिवीज़न ऐं हिन खिते जे आर्टिस्टनि ऐं आर्ट जी प्रमोशन लाइ हिकिड़ो मावालो किरदारु अदा कयो ऐं आर्ट्स काउंसिल हूंदी बि न। इंसानी मुआशरो आहे, हुते सभु जा सभु माण्हू पाण में नाइन थियनि। इहो मुमकिन न आहे त असां मुकमल तौर ते को बि अहिड़ो इदारो फोरम ऐं तंज़ीम ठाहे सघूं। जॾहिं मां ॾिसां थो हालनि वेठल माण्हुनि खे, त मनान अब्बासी जो हिकिड़ो वसीम असांजे दौर जो आर्टिस्ट वेठो आहे, अब्दुल्ला मला वेठो आहे, सलीम गुडू वेठो आहे, शाहनवाज़ भट्टी वेठो आहे, असला लिवारी वेठो आहे, डॉक्टर आसिफ वेठो आहे, अतीक कसबान वेठी आहे, अज़हर अली शाह वेठो आहे, इमदाद चांदी वेठो आहे, ज़ुल्फ़कार ऐं नज़र जहिड़ा बि हसीन आर्टिस्ट असांजे ज़माने जा उहे वेठा आहिनि। अली आकाश वेठो आहे, खलील कुंभार वेठो आहे, अख्तर रिंद वेठो आहे। कंहिंजा कंहिंजा नाला वठिजो त मां सम्झां थो घटि में घटि अॼोकी तकरीब इन ॻाल्हि जे लाइ त कामयाबु चई सघिजे थी त उनजी ओनरशिप समाज जे सभिनी तबक़नि ऐं सभिनी ॻोल्हियुनि वटां थी चुकी आहे। सकाफ़त वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह जो त हैदराबाद सिंधी सकाफ़त जो अहजाण आहे। इते आर्ट्स काउंसिल जे क़याम सां ख़ुशी थी आहे। असीं इन जी मुकमल सरपरस्ती कंदासीं ऐं चाहियूं था त हैदराबाद जा सभु सकाफ़ती हल्का इख़्तिलाफ़ विसारे गॾिजी कमु कनि, छाकाणि त मुआशिरे खे इंतिहा पसंदी जहिड़ा वॾा चैलेंज साम्हूं आहिनि। इन्हनि खे इन क़िस्म जे इदारनि सां ई मुंहुं ॾेई सघिजे थो। भी सरदार शाह जी पटकी बुलाए सघनि था, मूंखे ख़बर आहे ऐं चाहियां थो इहो थिए, जंहिंजे करे मूं चयो गॾिजी वियो। विच में कुझु दोस्त जेके हुआ, अले मूंखे ख़बर पई त उन्हनि को नाराज़गी जो इज़हार कयो आहे, अले छा आउं चवां थो दोस्तनि खे सॾायो, तव्हां जेके बि हिन में दोस्त सीनियर मौजूदु आहियो उनखे सॼो। हुनखे चयो बाबा छा मक़सदु आहे? हुनखे वियो गॾु, बाबा गॾिजी था कमु करियो, मेंबरशिप करियो, ही कंहिंजी जागीर आहे कोन। हिन जो तरीक़ेकार इहो आहे त थींदी इलेक्शन, हींअर करियो मेंबरशिप, पोइ थींदी इलेक्शन, इलेक्शन में जेको खटे अचे। तकरीब में न रुगो हसन दर्स ऐं तारिक आलम खे नामयारनि अदीबनि ऐं शाइरनि खराज तहसीन पेश कयो, पर सूफ़ी शाइर हसन दर्स जी हिकु गीत ते रक़्स पेश कया वियो। रुखसार मेमण ऐं डॉक्टर फारूक टालपुर स्टेज ते तारिक आलम अबड़े जे लिखियल ड्रामे जा कुझु मंज़र परफॉर्म कया, जॾहिं त नामयारनि रागिन वचन सिंधी, नज़ाकत सादिक फ़कीर, ज़ुल्फ़कार अली, मज़हर हुसैन, शौकत फ़कीर, अफ़शीन मेमण, संपा जे शागिर्दनि हसन दर्स ऐं तारिक आलम जा कलाम पेश कया। तकरीब दौरान मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम माण्हुनि सां टुब तार रहियो।